चौथी मुहर्रम जी रात की मुनासिबत सां सिंझोर के मुख़्तलिफ़ इमाम बारगाहुनि ते आज़ादारी कई वई ऐं मजलिसूं मुनक़िद कयूं वियूं। इमाम बारगाह सिजादिया जे पिण में मजलिस मुनक़िद थी, जंहिंमें नाले वारे ज़ाकिर सैयद अमीर हैदर शाह मजलिस पढ़ी। साली शाह समेत सिंझोरे जे मुख़्तलिफ़ इमाम बारगाहुनि ते मोमिननि पारां सीनाज़नी करे मातम करण बैदि ग़म हुसैन वंडियो। इमाम हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम जेको आहे उहो कंहिं ख़ासि मकतब जो या कंहिं मज़हब जो या कंहिं ख़ासि फ़िरक़े जो लीडर या रहबर कोन्हे, बल्कि इमाम हुसैन अलैहिस्सलाम पूरी आलमी इंसानियत जो जेको सो रहबर आहे। हुसैन मिनी वाना मिनल हुसैन, ही उहो हुसैन आहे जंहिंमां आउं हुसैन मां आहियां, हुसैन मूं मां आहे। हुन असांजे लाइ जेको बि दर्स ॾिनो आहे उहो इहो ई आहे त हक़ ऐं सच जो असांखे साथ न आहे छॾिणो। मुख़्तलिफ़ इमाम बारगाहुनि ते न्याज़ ऐं सबील जा स्टॉल पिण लॻाया विया। कैमरा टीम सां गॾु ख़ुदा नोकाचाई, सिंध टीवी न्यूज़, सिंझोरो।